मिसाल जे तौर ते असां हिक लकीर था ठाहियूं ऐं उन साॻी लकीर सां हिकिड़ी ॿी लकीर जेका उन सां पैरेलल यानी मुतवाज़ी आहे उहा बि ठाहियूं था। हाणे असां वटि ॿ पैरेलल लाइन्स आहिनि। पैरेलल लाइन्स मतिलबु त इहे पाण में इंटरसेक्ट न कंदियूं ऐं इहो जेको प्लेन असांजी स्क्रीन वारो आहे इन में कॾहिं बि न मिलंदियूं। अच्छा, हाणे हिकिड़ी मां ॿी लाइन ठाहियां थो जंहिंखे असां ट्रांसवर्सल था चयूं ऐं ट्रांसवर्सल मतिलबु काटा कंदड़ लाइन। ऐं असां वटि हिकिड़ी एंगल आहे। सभु मिसाल था वठूं त हिन एंगल जी जेका वैल्यू आहे उहा 110 डिग्री आहे। हाणे असांखे इहो जेको मौजूदा सुवालु आहे इन में जेके बि बक़ाया एंगल्स आहिनि उहे ॻोल्हे लहिणियूं आहिनि। हाणे असांखे कहिड़ी शइ जी ख़बर आहे? असांखे ख़बर आहे त इहा जेका एंगल आहे उहा 110 डिग्री आहे, पर इन सां गॾु हेठीं जेका हूंदी उहा करस्पॉन्डिंग एंगल हूंदी ऐं उहा बि 110 जे बराबरि हूंदी। उन खां अलावा असांखे ख़बर आहे त जेका वर्टिकल एंगल आहे जेका अपोज़िट में हूंदी आहे उहा बि साॻी डिग्री जी हूंदी आहे जॾहिं ॿ पैरेलल्स हिकु ट्रांसवर्सल मां कट थींदियूं आहिनि। त इहे जेका हेठियों वारी अपोज़िट वारियूं एंगल्स आहिनि उहे बि 110 जे बराबरि थींदियूं। हाणे उन खां पोइ जेके बक़ायूं एंगल्स आहिनि उन्हनि खे असां कीअं ॻोल्हींदासीं? उहे असां ईअं ॻोल्हींदासीं त असां वटि जेका इहा लाइन आहे इहा पैरेलल आहे, त मतिलबु इहा हिकु स्ट्रेट लाइन आहे ऐं इन ॿिनि एंगल्स जेके पाण में मिली करे 180 ठाहिनि उन्हनि खे चइबो आहे सप्लीमेंट्री एंगल्स ऐं उहे बराबरि हूंदियूं आहिनि 180 जे। त मतिलबु असां 110 में अहिड़ो कहिड़ो अंग जोड़ियूं जो 180 थी वञे, त मतिलबु इहा जेका आहे उहा 70 डिग्री जे बराबरि थींदी, छाकाणि त 110 ऐं 70 180 थींदा आहिनि। ऐं ईअं ई साॻे तरीक़े सां उनजे अपोज़िट वारी जेका वर्टिकल एंगल हूंदी उहा बि 70 डिग्री जे बराबरि हूंदी। अच्छा, हाणे मथीं जेका आहे उहा 70 आहे, त हेठीं लाइन में जेका पैरेलल लाइन आहे उन वारी उन जे करस्पॉन्डिंग थींदी ऐं उहा बि 70 जे बराबरि थींदी। हाणे असांखे सभु एंगल्स मिली वियूं आहिनि पर हिकिड़ी बची आहे। हाणे इहा जेका हिकिड़ी एंगल जेका बची आहे इहा तव्हां ॾिसो त इहा असां ॿिनि तरीक़नि सां कढी सघूं था। इन खे असां सप्लीमेंट्री एंगल करे 70 बि कढी सघूं पिया ऐं हेठीं सां वर्टिकल करे बि 70 कढी सघूं पिया।